फातिमा बिनते क़ैस खे पंहिंजे मुड़स तलाक ॾेई छॾी। उहा तलाक बाइन हुई। तंहिंखां पोइ अम्र बिन हफ्स शहर ॾांहुं हलियो वियो ऐं हिकु वकील फातिमा ॾांहुं मोकिलियईं, जंहिंखे कुझु जव बि ॾिनाई। जॾहिं फातिमा वटि उहो वकील जवन समेत पहुतो त फातिमा खे ॾाढी मिठियां लॻी ऐं चयईं त मुंहिंजो को बि हक़ उन जे मथां न बणिबो। तंहिंखां पोइ फातिमा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में वई ऐं अर्ज़ कयईं ऐं समूरी हक़ीक़त ॿुधायईं। इन्हीअ ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तुंहिंजे लाइ उन्हीअ जे मथां का बि ज़िम्मेवारी न आहे सिवाइ व्यम हुजण जी सूरत में। तंहिंखां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त वञ ऐं उम्मे शरीक जे घर पंहिंजी इद्दत जा ॾींहं पूरा कर। तंहिंखां पोइ वरी फरमायाऊं त तुंहिंजो उते वञणु सही न आहे, छाकाणि त उम्मे शरीक वटि अक्सर करे मुंहिंजा असहाब वेंदा आहिनि। बहितर आहे त तूं उम्मे मखतूम जे घर में वञ ऐं पंहिंजी इद्दत जा ॾींहं उते पूरा कर, छाकाणि त हू अखियुनि खां नाबीन आहे ऐं तुंहिंजो वेझो माइट बि आहे। फातिमा बिनते क़ैस उम्मे मखतूम जे घर हली वई ऐं पोइ जॾहिं उन्हीअ जी इद्दत जो वक़्तु पूरो थियो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ जो निकाह उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु सां कराए छॾियो।